जी सिंध महाज चेयरमैन रियाज़ चांडियो चयो आहे त सिंध में बोर्ड मुतासिरनि जी मदद लाइ क़ौम परस्त तंज़ीमुनि जी कैंपुनि खे ड्राहे मज़हबी तंज़ीमुनि खे फंडिंग कराई अॻिते आंदो पियो वञे। SS न्यूज़ जे रिपोर्टर फाज़िल चन्ना मूजिबि हैदराबाद प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे रियाज़ चांडियो चयो आहे त बोर्ड मुतासिरनि जी मदद न थियण ते सुभाणे सॼे सिंध में एहतिजाजी मुज़ाहिरा कया वेंदा। उन्हनि जो चवणु हो त गुज़िरियल 10 सालनि दौरान सिंध ते मढ़ियल PP सरकार आपाशी खाते में 400 अरब रुपयनि जी करप्शन कई आहे, जंहिंजो सबूत इहो आहे त अॼु सॼी सिंध ॿुॾी रही आहे ऐं माण्हू मरी रहिया आहिनि। उन्हनि जो चवणु हो त सिंध खे हथ सां PP सरकार ॿोड़ियो आहे त जीअं बोर्ड मुतासिरनि जी आड़ में हू वधीक करप्शन करे सघे। उन चयो आहे त कराची सिंध जो गादीअ जो हंधु आहे जिते अचण खां सिंधियुनि खे केरु रोके नथो सघे। सिंध में रहंदड़ उर्दू ॻाल्हाईंदड़ भाइरनि बोर्ड मुतासिरनि जी दिलि खोले मदद कई आहे, जंहिं ते असीं उन्हनि जा थोराइता आहियूं। नाज़रीन, वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो SS न्यूज़ वेब चैनल। असांजे चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।